असांजो सॼो ऑनलाइन सिस्टम आहे, मोबाइल एप्लीकेशन ते ऐप आहे, उहा उन ऐप में उहो सॼी उन इंफॉर्मेशन हिकु उन पुठियो फॉर्म हूंदो आहे, ॿियो असांजो नओं फॉर्म हूंदो आहे। त जेकॾहिं पुठिए फॉर्म में उन इंफॉर्मेशन ग़लति ॾिनल आहे त नए फॉर्म में उन इंफॉर्मेशन सही लिखी उहो असां ऑनलाइन अपलोड कंदा आहियूं। त उहो अपलोड थियण खां बाद उन प्रोसेस थींदो आहे, पोइ उनखे अप्रूव थी वेंदो आहे, पेमेंट प्रोसेस थींदी आहे। अच्छा सर, जेको घर जिन जा माना अञा ताईं जेके बोर्ड मुतासिर माना काफ़ी अहिड़ा ग़रीब हुया जेके हिन महिल ताईं घर न ठाराए सघिया, छा तव्हांजी जॾहिं टीम जेको आहे सो उते वेरीफाई कंदी अची, उते सर्वे कंदी अची, त छा जिन जा घर ॾठल आहिनि तव्हां उन्हनि खे ठाराए ॾींदो? असां उनखे ठाराए ॾींदासीं, ठाराए असां न ॾींदासीं, असां उनखे पेमेंट कंदासीं उनजे अकाउंट में हो पाण ठाराईंदा, असांजा इंजीनियर उन्हनि खे सपोर्ट कंदा उनखे स्ट्रक्चर ठाहिण में। तव्हांजी सर रिक्वायरमेंट छा हूंदी? हिकु त ये अकाउंट आहे, अकाउंट नंबर आहे, तव्हांखे ख़ाली रुगो अकाउंट नंबर ॾियणो पवंदो या कोई शनाख्ती कार्ड जी कापी ॾियणी पवंदी या को? असांखे सिर्फ़ु अकाउंट घुरिजे, छाकाणि त ओरिजिनल NIC ते असां वेरिफिकेशन कंदा आहियूं, उन ओरिजिनल NIC मिली वेंदो आहे, उहो वेरीफाई थी वेंदो आहे, उनखे अकाउंट बैंक में खुलंदो आहे, पोइ अकाउंट जॾहिं असांखे ॾींदो आहे त असां वरी उनखे पेमेंट प्रोसेस कराईंदा आहियूं। अगरि जंहिंखे अञा का शइ